नाज़रीन, थाणो अहमद खान जे प्राइमरी स्कूल में धरती टीवी न्यूज़ जे सॾ ते इल्मु पिरायो सिंध सवार जे उनवान सां सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। वधीक तफ़सील लाइ पेश आहे अयाज़ अली सिंधी जी रिपोर्ट। धरती टीवी न्यूज़ जे ॾिनल सॾ इल्मु पिरायो सिंध सवारी जे सिरे हेठि कोस्तान में सकाफ़ती इंजल थी रंग निकिरी पिया। उन सिलसिले में तारीख़ी शहर थाणो अहमद खान जे प्राइमरी स्कूल में रंगारंगी सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शागिर्दनि शागिर्दियाणियुनि तरफ़ां निज सिंधी लिबास पहिरे लोकगीतनि ते टेबलोस पेश कया विया, जॾहिं त उस्तादनि शागिर्दनि तरफ़ां सिंधी क़ौमी गीत ही सिंधड़ी लाल कलंदर जे ते झिमरियूं हणी सकाफ़ती प्रोग्राम खे चार्ज लॻाए छॾिया। तक़रीब में मौजूद सान्यावंदनि उस्तादनि शागिर्दनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शुक्रगुज़ार आहियूं धरती टीवी चैनल वारनि जा, सिंधी मीडिया जा, जिन ही प्रोग्राम रखियो, इल्मु पिरायो, सिंध संवारियो। तमामु बहितरीनु अमल ऐं हिन सां जेको शागिर्दनि में ऐं सिंधी क़ौम में उत्साह पैदा थींदो। धरती टीवी वारनि तमामु हिकिड़ो भलो कमु कयूं। हिते असांजे ॻोठ में जेको प्रोग्राम थी चुको सकाफ़त ऐं हिते असांजा उस्तादनि ॾाढा उन्हनि खे जसो हुजनि जो प्रोग्राम कयूं। सरत मौक़ो आहे, तमामु घणो ख़ुशि आहियूं। अॼु असांजे सिंध अमर जे जहिड़ी ईद आहे, ईद जो ॾियारो आहे। तमामु नंढड़ा ॿार बि ख़ुशि आहिनि, असां उस्ताद बि ख़ुशि आहियूं। सिंधी टोपी ऐं अजरक जो असांखे ईद खां वधीक ख़ुशी आहे। जीअं सिंध असां बेहसियत सिंधी क़ौम तइलीम हासिल करणु खपे। ही जेकी असां ज़रदारी आहे, जेको ही नई सोच जेका असां माण्हुनि जे अॻियां रखी आहे, तमामु भली सोच आहे। असांखे असांजी दिलि रोए थी जॾहिं सिंधी क़ौम खे पोइ ते ॾिसूं था। सभिनी खे ख़बर आहे त तइलीम खां सवाइ का बि तरक़ी मुमकिन न आहे। कैमरामैन राशिद नवाज़ मंगलार सां गॾु अयाज़ सिंधी, धरती टीवी न्यूज़।